नाज़रीन, ठारूशाह में मास्टर सिकंदर जावरी इसनस वारसन मथा कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ जावरी बिरादरी उस्ताद तंजीम पेटे अलिफ जे अॻवान ने एहतजाज कयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मोहम्मद जुड़ल मंगी। जी नाज़रीन, असीं हिन वक्त मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब ठारूशाह ते, जिते जावरी बिरादरी मथा जेको आहे सो ठारूशाह पुलिस जी नाजायज़ घरनि जे मथा चढ़ाई कई वई आहे, जंहिंजे करे तलका भिरिया पेटे अलिफ जा अॻवान ऐं जावरी बिरादरी जा जेको आहे सो नौजवान सरापा एहतजाज अचो त एहतजाज करण सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा मुतालबो आहे। मुंहिंजो सोलन जी बिरादरी खां 5 लख एवज़ मुस्मात ज़ायदा खां जेको आहे सो मां जेको आहे सो प्लाट जेको आहे सो ख़रीद कयो। उन तां सूमरा बिरादरी जेको आहे सो अलंदो सेठ सूमरो ऐं मुमताज़ अली सूमरो सख़्तु नाराज़ थिया। मूंखे ऐं मुंहिंजे पार्टीअ खे जेको आहे सो हिसाणे धमकाईंदा रहिया। ऐं कावड़ जेको आहे सो उन्हनि खे अची जेको आहे सो कल्ह कूड़ो ड्रामो रचाए ऐं बदनाम ज़माना SHO ठारूशाह लोंखान शर जेको पूरे सिंध में कूड़ी FIR जो मशहूरु आहे, जेको ताज़ो हींअर जेल कटे जेको आहे सो ठारूशाह आमद कराई आहे। उन 5 लख रुपया सूमरा बिरादरी खां वठी जेको आहे सो मुंहिंजे ॿिनि भाइरनि उस्ताद सिकंदर समाज सुधारक सिकंदर जावरी ऐं वसीम अब्बास उस्ताद जावरी मथां कूड़ी FIR दाख़िल जेके आहे सो फायरिंग जी कई, जॾहिं त फायरिंग विच शहर में ॼाणाई वई आहे ऐं इहो सॼो सरासर कूड़ो ड्रामो आहे। ताल के भिरिया जे पेटे अलिफ जे तंज़ीम हिसाब ताल के भिरिया जे अॻवानी में असां पुरअमन एहतजाज कयो आहे त साईं सिकंदर अली जावारीअ ते नाजायज़ FIR कई वई आहे ऐं साईं सिकंदर अली जे भाइरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन जे घर में घिड़ी ऐं जेको आहे पुलिस नाजाइज़ी कई आहे। असां इन जे लाइ IG सिंध ऐं DIG बेनज़ीराबाद ऐं वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस साहब खे मुतालबो कयूं था त पाण मुरादो नोटिस वठी त हिन मसइले जी तहक़ीक़ात कराई वञे। SHO ठारूशाह जे तरफ़ां असांजे उस्ताद सिकंदर अली जावरी ऐं वसीम अब्बास जावरी जे मथां कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे। उन जे सां तल के भिरिया जा उस्ताद सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। IG सिंध खे असां अपील था कयूं त पाण मुरादो इन ॻाल्हि जी तहक़ीक़ कराई वञे। ऐं सूमरा बिरादरी शहर में रहंदड़ आहिनि, कारोबारी माण्हू आहिनि। उस्ताद सिकंदर इज़त वारो माण्हू आहे। हिननि जो पाण में पुराणो प्लाट जो को मसइलो हलंदड़ आहे। राति थाणे ते FIR दाख़िल थी आहे। FIR हुननि जी दाख़िल थी कईसीं, हुननि जे माना पेडी ते बिल्कुलु फेर थिया आहिनि। उते मां वियो आहियां, पाण में इंक्वायरी कई आहे। मुंहिंजो जवाबदार वठणु ज़रूरी हुयो, छाजे करे शहर जो मसइलो हुयो। उन हूंदे बि मूं राति हिननि खे इहा ई ॻाल्हि कई त बाबा हाणे तव्हां पाण में फ़ैसिले वारी पोज़ीशन मूं रखी आहे, हिननि खे अॻिते वधाइण जी पोज़ीशन न रखी आहे। राति बि हिननि खे मूं इहो ई ॿिन्ही धुरनि ते ज़ोर बार रखियो त बाबा तव्हां पाण में फ़ैसिलो कयो, फ़ैसिलो थी वेंदो तव्हांजो। ॿियो ज़ाती तव्हांजो मसइलो प्लाट जो आहे, ॿियो को बि अहिड़ो का मसइलो कोन्हे। भई तव्हां सुठा माण्हू आहियो। जी नाज़रीन, तव्हां एहतजाज कंदड़नि जूं जेको आहे सो ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो IG सिंध खां मुतालबो आहे त उस्ताद सिकंदर अलीअ मथां जेका ऐं उन जे भाइरनि मथां जेका कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे उहा फौरी तौर ते ख़तमु कई वञे ऐं उनखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ल मंगी, मेहरान TV ठारूशाह।